अस्सलाम वालेकुम दोस्तों चवंदा आहिनि त कंहिंजो वक़्तु भलो त कंहिंजो वक़्तु भलो। दोस्तों कंहिं माण्हू जो वक़्तु भलो हूंदो आहे त माना हुनखे हर को माण्हू सुञाणींदो आहे, हर को सलाम दुआ कंदो आहे, संगस माना वधाईंदो आहे, वेझो थींदो आहे। ऐं कंहिंजो वरी वक़्तु भलो हूंदो आहे, भले हू कुझु करे या न करे, बसि हुनजो वक़्तु हूंदो आहे त बसि माना हर जॻह ते हुनखे कामयाबी हूंदी आहे। जिथे वेंदो आहे हुनखे कामयाबी मिलंदी आहे, हर जाइ ते कामयाबी मिलंदी आहे। दोस्तों पोइ सिंध में अहिड़ा माना जेके रागी बि पैदा थिया जिन जो वक़्तु तमामु भलो। हिकिड़ो त उस्ताद जलाल चांडियो जग मशहूरु फ़नकार हो, सिंध जो बबर शेर फ़नकार, माना सिंध जो बेताज बादशाह यकतारी चपड़ी जो। हुनजो वक़्तु अल्लाह पाक अहिड़ो चाहियो ठाहियो त मतिलबु माना जिथे वञे पियो कामयाबु थिए पियो, हर जाइ ते कामयाबु। आवाम हुनखे सुञाणे पई, हर को हुनखे चाहे पियो, मोहबत पियो ॾिए, त हुनजो वक़्तु अहिड़ो। ऐं इहा ॻाल्हि जेका आहे उस्ताद जेको आहे मंज़ूर अली ख़ान बि उस्ताद जलाल चांडियो खे चई त बाबा तुंहिंजो वक़्तु भलो आहे, तुंहिंजे वक़्तु खे सलाम आहे। त पोइ उस्ताद जलाल चांडियो जो त बाबा मुंहिंजे लाइ दुआ कजांइ। ऐं उस्ताद जलाल चांडियो जो एॾो वक़्तु थियो जो माना हर जॻह ते वञे पियो त माना ईअं थी वियो उस्ताद जो वक़्तु हुजे जो जीअं पारस हुजे, त माना जंहिंखे लॻे पियो सोन पियो करे छॾे। ऐं उस्ताद जलाल चांडियो इहा ॻाल्हि जेका आहे पंहिंजे हिकिड़े चाहींदड़ खे बि चई त हुनजो पकाचांग में जेको आहे सिंधी म्यूज़िक नाले सां माना म्यूज़िक सेंटर हो, त उस्ताद जलाल चांडियो हुनखे चयो त बाबा मां पारस आहियां, लॻी वियो मां त सोन थी वेंदे, त माना मां जिथे लॻां थो त माना सोन थो करे छॾियां। दोस्तों उन्हनि रागिन मां जेको अॼु जे दौर में जेको आहे रागी आहे मुमताज़ मौलाई। दोस्तों हिन जो वक़्तु तमामु भलो आहे, तमामु दिलि वारो माण्हू आहे ऐं तमामु सादी तबियत वारो माण्हू आहे, यारवेस माण्हू आहे, संगत साथ वारो माण्हू आहे। पर हिन जो वक़्तु जेको आहे अॼुकल्ह माना पहिरें नंबर ते आहे वक़्तु। ऐं आवाम हिन सां मोहबत करे थी, सिंधी माण्हू तमामु घणो हिन सां चाहत कनि था ऐं घणो हिन जो माना राग ॿुधनि था, एतिरो राग ॿुधनि था जो तव्हांजी माना सोच आहे जिथे वञे त राग हिन जो हले थो MP3 ते। छो जो हीअ फ़नकार जेको आहे MP3 वारो फ़नकार आहे, कैस्टनि वारो फ़नकार न आहे। कैस्टनि वारो दौर वियो दोस्तों, शादी हुजे, काज हुजे, तोरूं हुजनि, सुनत हुजे, मंगणी हुजे, माना कहिड़ी बि सालगिरह हुजे, पार्टी हुजे, कहिड़ी बि दावत हुजे, महफ़िल हुजे, ख़ुशी जो को लम्हो हुजे, पोइ माण्हू मुमताज़ मौलाई खे घुराइनि था त बाबा मुमताज़ मौलाई खे घुराईंदासीं। अगरि नथा घुराए सघनि त हुनजो कलाम त ज़रूरु हलाईंदा आहिनि, उहो MP3 ते माना हलाईंदा, शादी वारा लाॾा बि हलाईंदा आहिनि ऐं तमामु घणो चाह सां मोहबत सां माना हर माण्हू हिन जो माना लाॾो हलाईंदो आहे, ॿुधंदो आहे, शौक़ सां ॿुधंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि ऐं गुनगुनाईंदा आहिनि। हाणे मां गाॾी वारनि खे ॾिठो त गाॾी वारा बि वॼाइनि पिया उहो हिन जा मुमताज़ मौलाई जा कलाम। अॼुकल्ह जे दौर जी ॻाल्हि था कयूं त माना बसनि वारा वॼाइनि पिया, सुज़ुकिन वारा वॼाइनि पिया, रक्शन वारा वॼाइनि पिया। हिकिड़े रक्शे वारे खां मां पुछो कयो त बाबा तूं मुमताज़ मौलाई जो ॾाढो आशिक़ आहीं, छाजे लाइ वॼाईंदो? चए मां इन करे थो वॼायां त हीउ वक़्तु वारो जेको रागी आहे, त मां वॼाईंदो त थी सघे मुंहिंजा बि वक़्तु निकिरी वञनि, वक़्तु वारे खे वॼायां त माना मुंहिंजा बि वक़्तु खुलनि। त मतिलबु एतिरी मोहबत ऐं चाहत। दोस्तों हीउ अहिड़ो फ़नकार हो जेको माना पहिरियां त शाइरी कंदो त पोइ वरी हिनखे शौक़ु थियो त बाबा छो न मां पंहिंजा कलाम पाण ॻायां। पोइ शाइरी में बि पहिरें नंबर ते हो ऐं पोइ जॾहिं हिन पाण कलाम ॻाइणु शुरू कया त आवाम हिनखे तमामु घणी माना सुठी मोट ॾिनी, तमामु घणो चाहियो ऐं हिन जा कलाम जेको आहे पहिरें नंबर ते विया, माना टॉप रिकॉर्ड माना कयो हिननि, मिलियन में माना विया। आवाम ॾिसे पई हिनखे। पोइ सिंधी में कलाम ॻाईं त उहे बि माना आवाम तमामु घणी मक़बूलियत थी। वरी सराइकी में कलाम ॻाईं त वरी सराइकी में तमामु मक़बूलियत थी। वरी पंजाबी में मक़बूलियत, वरी उर्दू में ॻाईं त माना रिकॉर्ड तोड़ी छॾी, पूरो पाकिस्तान उनखे ॿुधियो। हम सिंध में रहने वाले सिंधी माना एतिरो मक़बूल थियो जो माण्हू हर को माण्हू अचे पियो हिननि जो इंटरव्यू वठे पियो, बाबा मुमताज़ मौलाई जो इंटरव्यू वठिणो आहे। हाणे सभु चैनल वारा टोटल उर्दू वारा, सिंधी वारा, सभु चैनल वारा मुमताज़ मौलाई जो माना कलाम पिया हलाइनि। इहा असांजी माना हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे। इहो माना असां सिंधियुनि जो हिकिड़ो एज़ाज़ आहे।
इंडिया ताईं ॿाहिर मुल्क ताईं इंडिया जी चैनल वारा बि ॾेखारनि मां मुमताज़ मौलाई खे बाबा सिंध जो फ़नकार आहे, अज़ीम फ़नकार। दोस्तों को वक़्तु हो तो उस्ताद जलाल चांडे जो बि अहिड़ो माना वक़्तु हूंदो हो ऐं उस्ताद जलाल चांडे जो अॼु बि वक़्तु आहे, हिन में को बि शक न आहे, पर को वक़्तु हो जो उस्ताद जलाल चांडे जो अहिड़ो वक़्तु हलियो माना उनखे हर माण्हू ॿुधे पियो, हर जंग ॿुधे पियो, हर जॻह ते ॿुधियो पियो वञे, मुल्क में अलॻि पियो ॿुधियो वञे, ॿाहिरि मुल्क अलॻि पियो ॿुधियो वञे, टीवी ते माना रेडियनि ते जेका बि उते नशरात जा जेके ज़राया हुआ उन ते उस्ताद जलाल चांडे पियो हले। ऐं अॼु वरी साॻे दौर में माना वक़्तु हिकिड़ो जाॻियो आहे मुमताज़ मौलाई जो, ऐं मुमताज़ मौलाई खे हर जॻह ते ॿुधियो थो वञे, हर जॻह ते घुराइनि था माण्हू, महफ़िलुनि में काजनि में माना हर जॻह ते घुराइनि था ऐं साॻियूं मोहबतूं साॻियूं चाहतूं ॾियनि था। ऐं हिकिड़ी जेका ॻाल्हि जेका हिननि में ॿिन्हिनि में ॻाल्हि साॻी आहे उहो त माना उस्ताद जलाल चांडियो जेको हो उहो बि चांडियो ज़ात जो ऐं मुमताज़ मौलाई बि चांडियो, बसि शाइरी में थोरो तफ़ावत आहे। उस्ताद जलाल चांडियो जेको आहे माना हिकिड़ो वॾी पाए जी शाइरी ॻाईंदो, वॾा वॾा माना बहितरीनु शाइर हूंदा, ऐं मुमताज़ मौलाई जी जेका शाइरी आहे थोरी माना उस्ताद जे मुक़ाबले जी न आहे, माना कची आहे शाइरी थोरी, पर फ़नकार जी हैसियत सां मुमताज़ मौला जी माना बहितरीनु फ़नकार आहे ऐं हुनखे आवाम चाहे थी। हाणे हुनजो वक़्तु हले पियो, असां छा था करे सघूं, असांजो माना का हैसियत ई कोन्हे, जंहिंजो रब वक़्तु करे असां छा कयूं था। त रब हुनजो वक़्तु कयो आहे जीअं उस्ताद जलाल चांडे जो वक़्तु कयो, ॿई सुठा फ़नकार हुआ। असांजो ॿिन्हिनि खे सलाम आहे, ॿिन्हिनि जी अज़मत खे सलाम आहे। ऐं असांजा ॿई सिर जा साईं आहिनि, ॿई अखियुनि जा ठार आहिनि, अखियुनि जा तारा आहिनि, माना सम्झो त हाव जा ठार आहिनि ऐं सिंध जी सुञाणप आहिनि, सिंध जी शिनाख़्त आहिनि, सिंध जो फ़ख़ुरु आहिनि, सलाम आहे हिननि खे। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, जीअं पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।